सिंध के तारीख़ी ज़िले शिकारपुर में धाड़ेल राज मज़बूत और सरकार की रिट कमज़ोर हुजण का ताज़ी ॻाल्हि नाहे। कुछ साल अॻु तॾो के DIG ख़ादिम रिंद तरफ़ां शिकारपुर ज़िले में धाड़ेल राज के हवाले से चयल जुमला अॼु भी साॻी सूरत हाल बयान करे रहा आहिनि। शिकारपुर के कच्चे वारनि इलाइक़नि में महफूज़ पनाहगाहूं ठाहे वेठल धाड़ेल कुछ अरसे खां ईअं मुतहरक थी विया आहिनि जो ॼण त सिंध में कानून ऐं सरकार नाले रिट ई न हुजे। ज़िले के खानपुर तालुके ऐं चकसूदो ॿियनि इलाइक़नि मां जेकी माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अगवा थियनि था उन्हनि खे शिकारपुर ज़िले के कच्चे वारे इलाइक़नि में ई डंप कयो वञे थो। अहिड़ी सूरत हाल में पुलिस की कारकर्दगी ते नज़र दौड़ाइजे त लॻंदो शिकारपुर ज़िले के अवाम के धाड़ेलनि के रहम करम ते छॾियो वियो आहे। पुलिस मुग़वियुनि की बाज़ियाबी ऐं धाड़ेलनि खे चिथण लाइ असराइतियूं कार्रवाइयूं करण बदिरां भुंग भराए मुग़वियुनि खे छॾाए थी या वरी नाक़िस हिकमत अमली ज़रिए ऑपरेशन में पंहिंजो जानी नुक़सान कराए वापस मोटी अचे थी। रुगो जिगर जलाल ही न उनखां अॻु बि मुग़वियुनि खे छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान पुलिस जा बहादुर ऑफिसर शहीद थींदा रहिया आहिनि ऐं पुलिस जा बाला ऑफिसर रुगो बयान ॾियण में पूरा आहिनि। नतीजे में 3 महीननि दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते DSP ऐं SHO सूदो 5 अहलकारनि शहादत जो जाम नोश कयो। जिगर जलाल के मामले में भी पुलिस हिकमत अमली तब्दील करण बदिरां पंहिंजी जान छॾाइण लाइ पुराणो रवैयो बरक़रार रखियो। जॾहिं जिगर जलाल अगवा थियो त मामूल मूजिब शिकारपुर ज़िले जो SSP गायब रहियो। मथां वरी DIG लाड़काणो इरफान बलोच ऑपरेशन करे धाड़ेल राज के नाश करण बदिरां बयान तब्दील करण में रुधल रहियो। बदकिस्मती जिगर जलाल पहिरों भी असांजी इंफॉर्मेशन आहे त पहिरों भी हिते वेंदो रहियो आहे। रात तो सिंगिंग लाइ वियो आहे त हुनखे हुन ते ग़ैर कल भी मैंने मीडिया को बताया, लेकिन उसको किसी और मानों में जो उसके वर्षा है उन्होंने लिया है। मैंने ये कहा कि जी उसको फ़ोन करके बुलाया गया और फिर वो वहाँ गया तो उसको उन्होंने वहीं पे बैठा लिया। लाड़काणो डिवीजन के संभालींदड़ DIG इरफान बलोच जी नाक़िस हिकमत अमली जो अंदाज़ो उनमा लगाए सघिजे थो त जॾहिं जिगर जलाल अगवा थियो तो कुछ ही ॾींहंनि में 3 SSPs के चार्ज ॾिनी वई। एक SSP के चार्ज ॾिनी ऐं उन तैयारी कई या न उहो ॾिसण बदिरां ॿिए ज़िले जे SSP के चार्ज ॾिनी वई। अहिड़ी रीत ऑपरेशन जी वाघ हिक ॿिए पोयां जेकबाबाद ऐं लाड़काणे जे SSPs वटि ईंदी रही। जिगर जलाल जी बाज़ियाबीअ लाइ ऑपरेशन दौरान पुलिस हिक ॿिए बहादुर ऑफिसर DSP राव शफ़ीउल्लाह खां महरूम थी वई ऐं हू जान ॾेई पुलिस लाइ हिकु मिसाल छॾे वियो त जान ॾेई बि धरतीअ जो अमुन बरक़रार रखणो आहे। जंहिं वक़्तु लाड़काणे डिवीज़न में DIG सतह जा ऑफिसर बि अख जी पकाईअ सां बयान तब्दील कंदा रहिया। उन दौरान DSP राव शफ़ीउल्लाह ई हो जंहिं ख़ौफ़ जी अलामत बणियल सरदार तेगो खान तेगानी खे ललकारियो हो। सरदार तेगो खान तेगानी किस चीज़ का सरदार है? जब उसकी कम्युनिटी के लोग उसके कहने पर नहीं है, मैं सरदार तेगो खान तेगानी को गिरफ्तार करूंगा, उसके बेटों को गिरफ्तार करूंगा। शिकारपुर ज़िले में धाड़ेल राज के ॾिसी अवाम एक पासे ख़ौफ़ जे वर चढ़ी वियो त ॿिए पासे सरकार जी कमज़ोर रिट के ॾिसी परेशानी में भी वकोड़जी वियो आहे। खानपुर तालुके में जेकी बदअमनी पैदा थी आहे ऐं ये ॾींहुं ॾींहुं वधंदी थी वञे, पूरे ज़िले में ॾींहुं ॾींहुं बदअमनी वधंदी थी वञे। ऐं जेकी हाणे कल मुक़ाबिलो थियो धाड़ेलनि सां, इहो जेको DSP साहब शहीद थियो, ये पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदे धाड़ेलनि खे छॾाईंदे धाड़ेलनि खां मुग़वियुनि खे छॾाईंदे उन फ़र्ज़ु निभाइण जे दौरान शहीद थी वियो। अमन अमान असांजे ज़िले में तक़रीबन साल खां वठी ख़राबु आहे। इहो तव्हां ॾिसो था 2 अगवा थियनि था, 2 वारदातूं थियनि थियूं, वञनि था वरी मोटनि था, वञनि था वरी मोटनि था। तमामु ख़राबी आई आहे। काफ़ी सारी वारदातूं थियूं आहिनि, मोटरसाइकिल स्नैचिंग जूं, मोबाइल स्नैचिंग जूं, स्ट्रीट क्राइम में इज़ाफ़ो थियो आहे। इन खां अलावा अगवा जा काफ़ी सारा वाक़िया खानपुर तालुके जे अंदरि स्पेशली थी रहिया आहिनि। पुलिस एफर्ट्स वरिता आहिनि, कोशिशि कई आहे, उन में शहादत भी थी आहे DSP खानपुर जी,
ॾाढो सुठो दिलेर ऑफिसर हुयो। आख़िर में मां पंहिंजे खानपुर तालुके जो जेको DSP राव शफीउल्ला साहब कल्ह शहीद थियो आहे, असां हुनजी अज़मत खे सलाम पेश कयूं था। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि सिंध असेंबली जे फ्लोर ते धाड़ेरनि खे चिथण जो ऐलान करण बदिरां पुलिस जी ई ॿोली ॻाल्हाईंदो रहियो। अल्लाह की मेहरबानी से सिंध में लॉ एंड ऑर्डर बहुत बेहतर है। वाक़यात इक्का दुक्का होते रहते हैं, अगवा सच उसको ज़रूर कह भी सकते हैं आप, लेकिन उनको उन्होंने एक महफिल मौसीकी में गाना गाने के लिए बुलवाया और मेरी SP से सुबह बात हुई थी, उन्होंने उनको रोक दिया है उधर। शिकारपुर ज़िले जे रिपोर्टर सां गॾु ज़ोहेब सुमरो, पंहिंजी अख़बार।